सिंधी मूसीक़ी जी तारीख़ बि सिंध जे अज़मत जियां पुराणी आहे। मोहन जे दड़े मां मिलंदड़ नाचणीअ जी तस्वीर इहो साबित करे थी त अवाइली दौर में बि हिते मूसीक़ीअ सां बेइंतहा प्यार कयो वेंदो हो। हितां जा माण्हू राग विराग जी महफ़िलुनि खे पसंदि बि कंदा हुआ ऐं हितां जा रागी आम माण्हुनि खे विंदुर जो सामान मुहैया करण में वसां कोन घटाईंदा हुआ। जदीद सिंधी मूसीक़ीअ में जन मुखिया घराणनि जो ज़िक्र कजे, उन्हनि में उस्ताद मंज़ूर अली ख़ान, उस्ताद गुलज़ार अली ख़ान, उस्ताद मोहम्मद जुम्मन, उस्ताद मोहम्मद यूसुफ ऐं मखणो फ़क़ीर बि शामिल आहिनि। उन्हनि पंहिंजे तौर ते सिंधी मूसीक़ीअ जी वॾी ख़िदमत कई आहे। दौरे हाज़िर में मास्टर मंज़ूर जी महिनतुनि खे बि नथो विसारे सघिजे। मास्टर मंज़ूर, जंहिंजो असुल नालो क़दर हुसैन वधो हो, संदसि जनम 1974 ईस्वीअ ते ॻोठ नए ठारे वधे में हिक रागीअ जे घर में थियो। संदसि वालिद मखणो फ़क़ीर ऐं संदसि चाचो मोर फ़क़ीर पंहिंजे दौर जा नामवर रागी थी गुज़रिया आहिनि। मास्टर मंज़ूर इब्तिदाई दौर में मंज़ूर सखीराणीअ खां तमामु घणो मुतासिर हो, जंहिं करे पाण ते नालो बि मास्टर मंज़ूर रखियाईं। हुन राग जी सिख्या पंहिंजे वालिद मखणे फ़क़ीर ऐं चाचे मोर फ़क़ीर खां वरिती ऐं आख़िर में उस्ताद फ़तह अली ख़ान खां बि सिख्या वरिती हुआईं। फ़न जी इब्तिदा हुन 1986 ईस्वीअ खां कई, जॾहिं हू 5 दर्जे में पढ़ंदो हो। संदसि पहिरियों ऑडियो एल्बम बि 1986-87 ईस्वीअ में आयो। मास्टर मंज़ूर इब्तिदाई तालीम पंहिंजे आबाई ॻोठ मां हासिल कई ऐं कंबर मां ग्रेजुएशन कयाईं। मास्टर मंज़ूर शुरूआती दौर में पंहिंजे ॻोठ नए ठारे वधे खां लॾे अची कंबर शहर में रहाइश अख़्तियार कई, जिते हुन पंहिंजी संगीत क्लब बि खोली ऐं बाक़ाइदे राग जी दुनिया में मसरूफ़ थी वियो। मास्टर मंज़ूर जे दर्द भरे ऐं सुरीले आवाज़ थोरे ई अरसे में हिकु मुनफ़रिद हैसियत हासिल करे वरिती। हुन जा केतिरा ई ऑडियो ऐं वीडियो एल्बम सिंधी माण्हुनि में मक़बूल थिया। संदसि ॻायल केतिरा ई गीत मशहूर थिया, जिन खेसि अवामी फ़नकार बणाए छॾियो।
मास्टर मंज़ूर पंहिंजे माइटनि जी मर्ज़ीअ सां शादी कई, जंहिंमां खेसि 2 पुटनि ऐं 3 न्याणियुनि जो औलाद थियो। हुन पंहिंजे औलाद जी परवरिश ऐं तालीम ख़ातिर कंबर खे छॾे कासमाबाद हैदराबाद में हमेशह लाइ रहाइश अख़्तियार कई। मास्टर मंज़ूर पाकिस्तान खां ॿाहिरि बि केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। सिंध जो सुरीलो रागी मास्टर मंज़ूर 22 अप्रैल 2012 ईस्वीअ ते पुर इसरार नमूने फ़ौत थी वियो। संदसि ॻायल गीत सिंध जे फ़ज़ाउनि में अॼु बि मोहबत पखेड़े रहिया आहिनि।